जी नाज़रीन, अॼु ठटे में बि तइलीम जो ॾिहाड़ो जॾहिं मिलाइजी रहियो आहे त ठटे में गुज़िरियल भेरे जे भेट में हिन भेरे भरपूर नमूने सां तइलीम जो ॾिहाड़ो मिलायो वियो आहे ऐं ख़ासि तौर ते मकली पब्लिक पार्क खां मकली प्रेस क्लब तां हिकु शानदार रैली कढी वई, जंहिंमें रैली में उहे दोस्त शामिल आहिनि जेके इल्मु दोस्त आहिनि, तइलीम खाते सां वाबस्ता आहिनि या तइलीम दोस्त आहिनि, इल्मु दोस्त आहिनि, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां वाॻियल आहिनि, उन्हनि सां गॾोगॾु तइलीमी अदारनि सां वाॻियल आहिनि, ख़ासि तौर ते स्पेशल एजुकेशन समेत मुख़्तलिफ़ जेके स्कूल आहिनि उन्हनि बि हिननि पार्टिसिपेट कयो आहे। इन में वॾे अंग में ॿारड़ा बि मौजूदु आहिनि। मकली प्रेस क्लब ते हिकु जाखोड़ी किरदार मोहम्मद अली खटक जेको तइलीम जे हवाले सां मुसलसल जदोजहद कंदो रहियो आहे ऐं जंहिंजो फोकस आहे मेन उनजो फोकस आहे त सरकारी स्कूल पंहिंजी स्कूल उनजी जेका सरकारी स्कूलनि जी जेका मालिकी करण लाइ हीअ जेको हू जदोजहद करे रहियो आहे, उनजे नतीजे में अॼु शानदार रैली कढी वई आहे सरकारी स्कूलनि जे मालिकी करण जे हवाले सां। इन हवाले सां हिते शरीक जेके अॻुवान आहिनि मुक़रर आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मोहम्मद अली, तव्हां जेको शुरूआत कई त अॼु कीअं पिया ॾिसो जॾहिं हेॾी रैली शरीक थी आहे त ईअं चइजे त तव्हांजी जेका मुसलसल जेका जदोजहद आहे उन में हाणे अवेयरनेस अचे पई? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी। अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग मिलते रहे और कारवां बनता रहा। अॼु खां 5 साल पहिरीं जॾहिं के NGOs जे प्रोग्राम जे अंदरि हिकिड़ी स्पीच ॿुधी जॾहिं मूंखे अंग अखरनि जी ख़बर पई त ठटो जेको माज़ी में इल्म जो मर्कज़ हो ऐं अॼु ठटो जेको आहे पाकिस्तान जे 145 ज़िलनि मां एजुकेशन जे रैंक में 131 नंबर ते बीठो आहे ऐं जेका सिंध जे अंदरि 31 डिस्ट्रिक्ट आहिनि उन में ठटो 27 नंबर ते बीठो आहे। उन में जेका अंग अखर ॿुधाया विया त सवे स्कूल बंदि आहिनि, जेका स्कूल खुलियल आहिनि उन में को पुरसाने हाल कोन्हे, त हुन शइ मूंखे तमामु डिसहर्ट कयो ऐं मूं जेको आहे हुन ते इहो अज़म कयो त आउं जेको आहे हिन शइ जी वावेला इहा आवाज़ उथारींदुसि ऐं जेको आहे हर कंहिं माण्हू खे इहा अवेयरनेस ॾींदुसि त भाउ उथो जाॻियो। जेकॾहिं के मिसाल हिकिड़ा जेका डिज़ास्टर मैनेजमेंट जा जेका उसूल हूंदा आहिनि उन में हिकिड़ो बुनियादी उसूल इहो हूंदो आहे त जेके किथे को हादसो ऐं वाक़ियो थी वञे त पहिरीं कमु इहो करियो त हुन हादसे जी वाक़िए जी माण्हुनि खे इतला ॾियो। जॾहिं तव्हां इतला ॾींदा त फायर ब्रिगेड बि अची वेंदी, एम्बुलेंस बि अची वेंदा, रेस्क्यू जा सभु सामान बि अची वेंदा, पर जेकॾहिं तव्हां इतला ई न ॾींदा त उहो नुक़सान ऐं उहो बाहि वधंदी वेंदी। त जॾहिं मूंखे इन जी ख़बर पई त मूं फौरी तौर ते जेको आहे पंहिंजो हिकिड़ो अलामती एहतिजाज पंहिंजे बांह ते जॾहिं मूं कारी पटी ॿधी, यकीनन हीउ वॾो हिकिड़ो सुवालु हूंदो आहे जॾहिं आउं कारी पटी बांह ते ॿधी बाज़ार में वेंदो आहियां, पब्लिक ट्रांसपोर्ट में वेंदो आहियां त को माण्हू रही कोन थो सघे जेको मूंखां सवाल न करे। उन्हनि जो सुवालु हूंदो, मुंहिंजो जवाबु हूंदो, भाउ उथियो जाॻियो, पंहिंजी तालीम खे जेको आहे उहो दाड़ो लॻी चुको आहे, पंहिंजा स्कूल तेज़ी सां तबाह पिया थियनि, तालीमी निज़ाम तबाह पियो थियो, जाॻो। हुन टाइम आउं अकेलो हुउसि, इलाही माण्हू मूं ते टटोली कयूं, मूं ते जेको आहे उन्हनि मुख़्तलिफ़ फतवा ॾिना ऐं कंहिं चयो त शोहरत जो बुखियो आहे, कंहिं चयो त दीवानो पागल थी वियो आहे, कंहिं चयो त एजेंसियुनि जो माण्हू आहे, कंहिं चयो त हिनखे वॾा पैसा था मिलनि, पर आउं अॼु बि इहे माना यकीन सां चवां थो जेकॾहिं डेकोरेशन जो सामान आयो, गाॾी हुनखे लाथो, लाहिण जे टाइम हुन चयो त भाड़ो ॾेई छॾ, मुंहिंजे भाउ हींअर मूं वटि कोन्हनि, तूं वञ शाम जो प्रोग्राम ख़तमु थींदो तॾहिं ॾींदासीं। जेको पेनाफ्लेक्स हिते लॻल आहिनि उनजो ख़लील खत्री दुकानदार गवाह हूंदो त मूं हुनखां उधार ते ठाराया, मूंखे किथां को पैसा कोन था मिलनि, सिर्फ़ु सही सिर्फ़ु पंहिंजी सिंध धरती जो हक़ अदा करण जे लाइ, पंहिंजी नमक हलाली जे लाइ त हिन धरती ते असां पैदा थिया आहियूं। अॼु पंजाब तालीम में अॻियां आहे, अॼु KPK तालीम में अॻियां आहे, बलोचिस्तान जी सूरत हाल बि असां खां बहितर आहे, पर जेकॾहिं सूरत हाल बहितर कोन्हे त उहो सिंध जे अंदरि जेको सूरत हाल बहितर कोन्हे ऐं तमामु जेके हुते तालीम जी सूरत हाल अबतर आहे उनखे बहितर करण लाइ अॼु तव्हां सभु असां सां गॾु आहियो त आउं पूरो उमीद आहियां त ईंदड़ वक़्तु जेको आहे तालीम जे मैदान में सिंध जो हिकिड़ो रोशन मुस्तक़बिल हूंदो। डॉक्टर साहब, तव्हां फील्ड में वञो था त सरकारी स्कूलनि ते सुवाल उभरनि था, पर अॼु जॾहिं ॾिसूं था त सरकारी एजुकेशन डिपार्टमेंट समूरे इल्मु दोस्त गॾु आहिनि, ईअं चइजे त सभई तइलीम जे मामले ते हिकिड़े पेच ते गॾु आहिनि। महिरबानी। अॼु जीअं सॼी दुनिया में तइलीम जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे त ठटे ज़िले में बि समाजी तंज़ीमुनि साफ़ियुनि ॿारनि गॾिजी जेको सो पाण निभायो आहे, हीउ ॾींहुं मल्हायो पियो वञे। असल में ॻाल्हि इहा त पाकिस्तान जे आइन मुताबिक़ हर ॿार खे इहो हक़ आहे तो बहितर ऐं मुफ़्त तइलीम हासिल करे, पर असां वटि ख़बर न आहे छो पॉलिसियूं जेके ठहनि थियूं उन्हनि जी सही तरीक़े सां इम्प्लीमेंटेशन नथी थिए ऐं जेके सरकारी जेके इदारा आहिनि उन जी मालिकी नथी थिए, सरकारी तइलीमी इदारा आहिनि जेके स्कूल आहिनि उन जी मालिकी नथी थिए। जेतोणीकि उस्ताद बि पढ़णु चाहिनि था, ॿार बि पढ़णु वञनि था, माइट बि उन्हनि खे छॾणु ॾियनि था, पर हालतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि या त अहिड़ी बुनियादी सहूलियतूं न हूंदियूं आहिनि जंहिंजे करे उहे स्कूल सही तरीक़े सां जेको नथा हलनि। ऐं यकीन कयो जेकॾहिं असांजा उस्ताद जेके आहिनि सिंध जा एतिरा
त ज़हीन आहिनि जेकॾहिं स्कूल सही तरीक़े सां हलनि ॿार वञनि उस्ताद वञनि त पोइ प्राइवेट स्कूलनि जी ज़रूरत ई कोन पवंदी इन जे करे ज़रूरत जी ॻाल्हि वॾे में वॾी ॻाल्हि इहा त बजट जेका आहे पाकिस्तान में तइलीमी हवाले सां तमामु घटि आहे न हुन बराबरि आहे दुनिया जे समूरनि तरक़ी याफ़्ता मुल्कनि में तरक़ी इन जे करे थी आहे तइलीम इन जे करे सुधरी आहे जे उन्हनि जी बजट जेका आहे ॿियनि शोबनि जे भेट में वधीक हूंदी आहे उन्हनि खे वॾी अहमियत हूंदी आहे उते उस्तादनि खे अहमियत हूंदी आहे उते स्कूलनि खे अहमियत हूंदी आहे पर असां वटि जेका इहा वेदन आहे सॼो सिंध जेको आहे इन में तइलीमी सिरिश्तो जेको आहे उहो नाकाम आहे ऐं सरकारी स्कूलनि जे बदिरां माण्हू जेके आहिनि पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि में मोकिलीनि था हालत इहा आहे त हिकिड़ो गाॾे वारो माण्हू जेको 100 रुपया कमाए थो वीचारो परेशान थी वञे थो त आउं पंहिंजे ॿार खे तइलीम कीअं ॾियारियां ऐं हुनखे सरकारी स्कूल में मोकिलियां या प्राइवेट स्कूल में ॾेखारियां मजबूरी करे पुनी उधार वठी मुख़्तलिफ़ तकलीफ़ूं बर्दाश्त करे पोइ प्राइवेट स्कूलनि में मोकिले थो छो त हू सम्झे थो त सरकारी स्कूलनि में जेको असांखे उहा तइलीम नथी मिले तंहिंजे करे हू प्राइवेट स्कूल में वञे थो जेकॾहिं उन में न उस्तादनि जो ॾोह न आहे न अदारे जो ॾोह आहे सरकार अहिड़ी पॉलिसियूं ठाहे ऐं अहिड़े क़िस्म जो सिरिश्तो ठाहे जंहिंजे करे मालिकी थिए सरकारी स्कूलनि में पूरी तरीक़े सां जेको आहे उते सिस्टम हले ऐं ॿार उते पढ़नि त कल्ह बि किथे उहो माज़ी में सिंध में जेके बि अदीब दानिश्वर पैदा थिया आहिनि सिंध में हेॾा वॾा आलम पैदा थिया आहिनि सिंध में ठट्टो ज़िलो तारीख़ी तौर ते एॾो वॾो आलीशान तइलीम जो कादर भाई साईं तव्हां घणो कमु कयो आहे गर्ल्स साइड ते मसूं ॿारड़ियूं जेके आहिनि उन्हनि जी तइलीम जो रेशो छा आहे ॿारड़ियुनि में साईं ॿारड़ी में जेका गर्ल्स एजुकेशन जेका सूरत हाल आहे उहा इहा हिकिड़ो त इहो त ॿारड़ी में सरकारी तौर ते गर्ल्स स्कूल तमामु घटि आहिनि जेके न हुअण जे बराबरि आहिनि ऐं बाक़ी जेके को एजुकेशन जे हवाले सां जेके स्कूल आहिनि उते हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे हिन मौजूदा सूरत हाल ते थोरो 2 मिंट हिकिड़ो मिंट तव्हां सां ॻाल्हाईंदुसि त जीअं सरकारी स्कूलनि जी रिटायरमेंट जो सिलसिलो शुरू थियो आहे ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त आउं चवां थो त लखे ॿार जेके आहिनि उहे हिन वक़्तु घरनि में वेठा आहिनि जेके 4हीं क्लास खां वठी 5हीं क्लास खां वठी मुख़्तलिफ़ क्लासनि जा ॿार ऐं उहे जेके लखे ॿार जेके आहिनि सॼो साल उनजो तइलीम जो ज़ाया थियो आहे ऐं हिन वक़्तु जेके ताज़ा इम्तिहान थियण वारा आहिनि उहे ॿार इम्तिहाननि खां रहिजी वेंदा सिंध हुकूमत जंहिं सिंध में तइलीमी एमरजेंसी क़ाइमु कई नाफ़िज़ कई ऐं उन तइलीमी एमरजेंसी जी सूरत हाल जेका आहे उहा इहा आहे त असांजा स्कूल बंदि थिया पिया आहिनि ऐं असां नई भर्ती कोन थी आहे नवां उस्ताद भर्ती कोन थिया आहिनि ऐं उहे जेके ॿार सॼो साल जेके रहिजी विया जेके पढ़ण खां ऐं हाणे उनजो उहो जेको इम्तिहान जेको उन में रहिजी था वञनि त आउं सम्झां थो हीउ वॾो हिकिड़ो असांजे लाइ वॾो सम्झो त हिकिड़ो सदमे जी ॻाल्हि आहे असीं ख़ुदि ॿारड़ी में वञूं था असां सरकारी स्कूलनि ते कमु था करियूं जेके बंदि थियल स्कूल आहिनि असां उन्हनि स्कूलनि खे खोलाइण जी कोशिशि कई आहे सिजावल में तमामु घणा स्कूल जेके असां खोले रहिया आहिनि उतां जेके तइलीम खाते जेके सभई जेके क़ाबिल एतिराम असांजा ऑफिसर आहिनि तावन करण वारा आहिनि छटे जा ऐं सिजावल जा उन्हनि असां सां सहकार कयो उन्हनि असांखे जिते जिते ॿ उस्ताद हुआ हिकिड़ो उस्ताद कढियूं त ॾिना पर सूरत हाल इहा आहे त सरकारी तौर ते उस्तादनि जी तमामु घणी खोट आहे हाणे उहे किथां उस्ताद नवां आणीनि जेके उहे ॿार जेके तइलीम हासिल कनि जेके सॼो साल घरनि में वेही उन्हनि जी तइलीम बर्बाद थी वई आहे तव्हां यकीन करियो असां वॉलेंटरी तौर ते ॻोठनि में वञी माण्हुनि खे तयारु कयो आहे त उहो माण्हू वॉलेंटरी तौर ते उहे उन्हनि ॿारनि खे पाण था पढ़ाइनि बग़ैर के सरकारी उस्ताद जे ऐं असां इहा बि उन्हनि खे गुज़ारिश कई रिक्वेस्ट कई त साईं तव्हां उस्ताद तव्हां वटि कोन्हे पर घटि में घटि जॾहिं जेको एन्युअल एग्ज़ाम जेको थींदो तव्हां महिरबानी करे कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको माण्हू मोकिलियो त हिननि ॿारनि जो साल बची वञे ऐं मुंहिंजी त इहा गुज़ारिश आहे सिंध हुकूमत खे त जेके तइलीमी पॉलिसियूं जेके ठाहीनि था साईं वारी ॻाल्हि त उहे सही तौर ते उहे इम्प्लीमेंट कोन थियूं थियनि उन करे तइलीमी जेका एमरजेंसी नाफ़िज़ कई आहे कागज़नि मंझि उहा जेका अमली तौर ते उन ते कमु कयो वञे जीअं जी सर काफ़ी सारियूं सूरत हाल जेकी असांजे सरकारी स्कूलनि जी आहे उहो तमामु ख़स्ता हाल आहे असां वटि फर्नीचर जी खोट आहे असां वटि ॿियूं जेके बि फैसिलिटीज़ आहिनि उहे असां वटि घटि आहिनि तमामु ऐं पर इन्हनि सभिनीनि शयुनि जे हूंदे साईं असीं बीइंग अ टीचर ऐं पाण हिकिड़ो सरकारी उस्ताद आहियां ऐं सरकारी स्कूल में पढ़ायां थो ऐं इन्हनि सभिनी फैसिलिटीज़ जी मौजूदगी न हुअण जे करे बि असांजा सभु जेके दोस्त अॼु गॾु थिया आहियूं अॼु तालीम जे ॾियारे ते ऐं मोहम्मद अली खटक साहब जा जेको आहे जाखोड़ी किरदारु आहे हिकिड़ो असांजो ठटे ज़िले जो ऐं उन्हनि जी काविशनि खे जस आहे ऐं असीं जेको आहे सिंध हुकूमत खे इहा अपील था करियूं त असांखे इहे फैसिलिटीज़ जेके आहिनि उहे मुहैया कयूं वञनि ऐं इहे फैसिलिटीज़ जस्ट जेको आहे कागज़नि ताईं महदूद न रहनि ऐं उन्हनि जो अमली कम बि हुजे
जावेद साईं असांखे ॿुधाईंदो त ठटे ज़िले में खोड़ सारा स्कूल बंद आहिनि, काफ़ी रड़ियूं बि थियनि थियूं, इशूज़ बि थियनि था, सरकारी तइलीम खाते जा अंग खर ॿिया आहिनि, प्राइवेट सेक्टर जा ॿिया आहिनि, पर असुल जेका मामिलो आहे जेके पाण जंहिंखे तजवीज़ूं चऊं त अहिड़े क़िस्म जी जेका पॉलिसी मुर्तब थियणु खपे, सभई स्टेक होल्डर्स गॾिजी त तइलीम जो मयार बहितर थी सघे। बिल्कुलु महबूब तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं पहिरीं ॻाल्हि त जेको आहे असां पंहिंजो आदा मोहम्मद अली खटक खे जेको आहे सो माना सलाम थो पेश कयां, जीअं जेको आहे सो माना हर साल जीअं जेको आहे सो माना तालीमी ॾियारो मल्हायो 8 जनवरी ते ऐं सॼी सिंध में जेको आहे सो भरपूर तरीक़े सां मल्हायो थो वञे। महबूब ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो माना तालीम जे हवाले सां जेको आहे सो माना जिते पाण सरकारी स्कूलनि ते अचूं था त उते जेको आहे सो माना सभिनी स्टेक होल्डर्स खे जेको आहे सो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, उनखे जेको आहे सो माना गॾिजी जेको आहे सो क़दम खणणु घुरिजनि, पर सभिनी खां वधीक ज़िम्मेदारी जेको आहे सो सम्झां थो उहा सिंध हुकूमत ते जेको आहे सो आहे थिए थी। ऐं छो त जेको आहे सो कंटिन्यूसली जेको आहे सो 12 सालनि खां सिंध हुकूमत जेको आहे सो माना सिंध में हुकूमत करे रही आहे, पर मूंखे अफ़सोस सां थो चवणो पवे त ॿाराड़ी स्कूल त परे जी ॻाल्हि आहे, पर जेके शहरनि जा स्कूल जेके आहिनि उहे जेको आहे सो बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। तालीम त परे जी ॻाल्हि आहे, तालीम त जेको आहे सो लाज़मी जेको आहे सो टीचर जेको अचे थो स्कूल में उहो ॿारनि खे तालीम ॾियारे थो, पर ॿार जी सूरत हाल में तालीम हासिल कनि था, मुंहिंजे ख़्याल में उहा ॾाढी जेको आहे सो माना ख़तरनाक सूरत हाल आहे। ऐं मकड़ी जे जेको आहे सो कुझु स्कूलनि जो मिसाल ॾींदुसि, उनमें ॿार जेको आहे सो हिन जेको आहे सो माना पंहिंजो सर्द सियारे जे मौसम में जेको आहे सो पट ते वेही ज़मीन ते वेही जेको आहे सो क्लासिस न हुजण जे करे उहे जेको आहे सो माना स्कूल में जेको आहे सो माना तालीम पढ़ाइनि था। तमामु ॾुखी सूरत हालुनि में जिते लाइट बि कोन्हे, जिते पाणी बि मुहैया कोन्हे, जिते जेको आहे सो माना इवन जेको आहे सो वॉशरूम बि कोन्हनि, ॿार कहिड़ी कंडीशन में जेको आहे सो स्कूलनि में अचनि था। सो मुंहिंजी जेको आहे सो माना गुज़ारिश इहा आहे, ऐं सम्झां थो त जेको आहे सो हुन में ॾोह सिर्फ़ु जेको आहे सो माना सरकार जो बि कोन्हे, उन में असांजे जेको आहे सो असां जेके माइट आहियूं, जेके माना औलादनि खे जेके पढ़ाइण मोकिलियूं था उनजो बि ॾोह आहे। उहे जेको आहे सो माना जॾहिं माइट स्कूल में जेको आहे सो ॿारनि खे मोकिलींदा त उहे जेको आहे सो उनजी वरी सार संभाल कोन था हलनि, पुछा बि कोन था कनि त भई असांजो ॿारु कहिड़ी सूरत में पढ़े पियो ऐं कीअं पढ़े पियो, को जेको आहे सो माना सुठी तालीम हासिल करे पियो कोन पियो करे, ऐं फैसिलिटियूं आहिनि या कोन आहिनि, या असीं जेको आहे सो माना पंहिंजे सतह ते जेको आहे सो कुझु कमेटी ठाहियूं, पंहिंजे पारां जेको आहे एफर्ट्स वठूं। सो बहरहाल आउं सम्झां थो त सभिनी स्टेक होल्डर्स खे जेको आहे सो माना मिली करे तालीमी जेको आहे सो माना बहितरी ऐं बहितरी लाइ जाखोड़ करणु खपे, छो त असांजो ॿारु ऐं जेको आहे सो माना मुस्तक़बिल जेको असांजो आहे उहो जेकॾहिं माना जेकॾहिं न पढ़ी सघियो, हुन में अवेयरनेस न अची सघी त आउं सम्झां थो त इहा सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी वॾी बदकिस्मती हूंदी। तइलीम खाते सां लाॻापियल अहम शोबो जेको आहे गर्ल्स साइड जो, उते गर्ल्स टीओ गर्ल्स असां वटि अॼु आयशा जाखरो मौजूदु आहे, असांखे ॿुधाईंदो त गर्ल्स साइड ते घणो इशू अचे थो त ॿारड़ियूं जेके आहिनि उन्हनि जे लाइ तइलीम जा इशूज़ आहिनि। अंग खर असांखे ॿुधाईंदो त तलके ठटे में तव्हां वटि केतिरा जेके से गर्ल्स स्कूल आहिनि ऐं फंक्शनल केतिरा आहिनि, ॿारनि जो रेशो छा आहे, टीचर्स जी छा पोज़ीशन आहे? असां वटि टोटल ऐं हिन प्लेटफॉर्म ते अदा महबूब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं अदा मोहम्मद अली खटक खे शाबाश थी ॾियां, जेको असांजे तालीम जे लाइ ठटे ज़िले जे तालीम लाइ मुसलसल जदोजहद करे पियो ऐं कारी पटी ॿधी हले पियो, उन जे लाइ उनखे सलाम थी पेश कयां। ऐं ॿी ॻाल्हि त असां वटि मूं वटि 72 स्कूल आहिनि हिन वक़्तु, जेके ठटे ज़िले में सभई फंक्शनल थी विया आहिनि, पर कुझु टीचर्स जेके आहिनि उन्हनि अञा जॉइन कोन कयो आहे। असां प्लेसमेंट पॉलिसीअ जे तहत स्कूल त सभई ओपन करे छॾिया आहिनि, पर कुझु स्कूल जेके आहिनि उहे माना टीचर जेके आहिनि उहे जॉइन करण लाइ तयारु कोन आहिनि। उन्हनि खे बि असां चऊं पिया त तव्हांजी बायोमेट्रिक बि चेंज थी वई आहे, तव्हांखे घुर्जे त तव्हां हाणे पंहिंजे जेका बदिली जिते थी आहे उते वञी जॉइन कयो। जॉइन जे न कयो आहे त उहे स्कूल सफ़र कंदा हूंदा, केतिरा उहे अहिड़ा स्कूल आहिनि? असां वटि बसि 3-4 स्कूल आहिनि जेके माना टीचर्स अञा जॉइन कोन कयो आहे। ॿारनि जो अंग केतिरो आहे नियाणियुनि जो, छाकाणि जो 52% सिंध में 200 कुझु ॿार आहिनि, 4200 कुझु ॿार आहिनि। ऐं माना असां वटि तालीम माना तमामु सुठी हले थी, असांजो टीचर्स जेके आहिनि उहे रेग्युलर आहिनि, ड्यूटी कनि थियूं। कोस्तान वारे साइड ते गर्ल्स स्कूलनि जी शायदि सूरत हाल अहिड़ी बहितर न आहे। कोस्तान में जुंगशाई जेको 7 भाङे 4 आहिनि, उन्हनि जूं जेके इमारतूं आहिनि उहे सफ़ा माना डैमेज आहिनि, उन्हनि में ॿार वेही बि कोन थो सघे। रुगो कोस्तान न, पर असांजा जेके ठटे ज़िले जा जेके यूसियूं आहिनि, तक़रीबन सभई यूसियुनि जा स्कूल जेके आहिनि उहे डैमेज आहिनि। कंहिं बि स्कूल में का बि सहूलियत मौजूदु कोन्हे, स्कूलनि जूं दीवारूं पोयां खां किरनि पियूं, अॻियां खां किरनि पियूं, न पाणी आहे, न लाइट आहे, न उन में माना का बुनियादी सहूलियत आहे, न फर्नीचर आहे, न डेस्क आहे। उन हवाले सां तव्हां रिटर्न में को लिख पढ़ कई आहे? असां लिखत में बि ॾिनो आहे, असां बाक़ाइदे उन्हनि स्कूलनि जूं तस्वीरूं वग़ैरह कढी डीसी साहिब खे बि ॾिनियूं हुयूं। उन्हनि में असांखे कुझु स्कूल जहिड़ो का मकली प्राइमरी स्कूल जेको हुयो उहो 2017 में जॾहिं सेक्रेटरी साहिबु आयो, उनखे डीसी साहिबु हुयो
नासिर मिर्ज़ा नासिर खे असां रिपोर्ट कई हुई, उन असांखे ठट्टो आखुंद बरादिया गर्ल्स स्कूल ऐं मकली प्राइमरी स्कूल ठाराए ॾिनो। उन खां अलावा असांजो ठट्टे ज़िले जो माना जेके स्कूल आहिनि उन्हनि जी बुनियादी सहूलियतूं उन्हनि में कंहिं बि क़िस्म जूं कोन आहिनि। जुंगशई ॾिसो असांजो कोस्तान में माना अचे थो अरबाब वली मोहम्मद बबर आहे, अब्दुरहमान बबर आहे, ओंग भाई खान बबर आहे, अल्लाह से नेकी ॾे असांजो माना स्कूल आहे। भावर जोखियो आहे असांजो यूसी कलरीअ में, पिनी लदो ख़ासकेली आहे, जुंगशई में हसन अली जोखियो आहे, उहो उन जी छित डैमेज आहे। झमटीर में खमीसो शोरो आहे, उन जी बि डैमेज बिल्डिंग आहे। उन खां अलावा असांजा जेके स्कूल आहिनि उन्हनि में माना तमामु घणियूं ज़रूरतूं आहिनि जेके असांखे गवर्नमेंट पूरियूं करे ॾे। असां बार बार लिखियो बि आहे, इस्माइल ख़ासकेली असांजो स्कूल आहे जेको डैमेज थी वियो आहे, उन जी बिल्डिंग तमामु माना ज़बून थी वई आहे, असां लिखियो आहे। शिराज़ी फार्म असांजो स्कूल आहे, उन जी बिल्डिंग तमामु डैमेज आहे। असां माना इन वस वारनि खां मुतालबो था कयूं त असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं असांजा ॿार तालीम हासिल करे सघनि ऐं असां माना जेको पंहिंजे तालीम जो जेको अमल आहे उनखे जारी रखी सघूं। ऐं असांजूं कोशिशूं आहिनि ऐं असां चाहियूं था त असांजूं कोशिशूं जेके आहिनि उहे रायगाह न वञनि ऐं असांजूं नियाणियूं जेके आहिनि उहे पढ़नि। छो त नियाणियुनि खे जॾहिं 5 क्लास बि कोन थियूं पहुचनि त माइट उन्हनि खे विहारे था छॾीनि। हिकिड़ो त स्कूलनि में न वॉशरूम आहे, उन जी त तमामु घणियूं नीड्स आहिनि असां वटि। असांजा स्कूल बापड़ा जाखरो जेको स्कूल आहे उन जी कंडीशन एतिरी त ख़राबु आहे जो माना उन में ॿार किथे विहनि या टीचर किथे विहनि। माना ज़िले अंदरि प्राइमरी तइलीम जी जेका सूरत हाल आहे उन लाइ ॻाल्हि ॿोल करण लाइ असां वटि डिप्टी DO साईं सिद्दीक तलियो साहब मौजूदु आहिनि। साईं, ठट्टे ज़िले अंदरि प्राइमरी जा जेके केतिरा स्कूल आहिनि, केतिरा फंक्शनल आहिनि, हिन वक़्तु केतिरी इनरोलमेंट आहे, थोरो असांखे डिटेल्स में ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही सभ खां पहिरीं त आउं शुक्रगुज़ार आहियां सिविल सोसाइटी ठट्टो ऐं प्रेस क्लब मकली जो, जिन अॼोके ॾींहं ते ही जेको लिटरेसी डे सेलिब्रेट कयो आहे, जंहिंमें एतिरा सारा साञावंद माण्हू गॾु थिया, नंढड़ा ॿार शरीक थिया आहिनि ऐं हिननि जो नारो आहे सरकारी स्कूल पंहिंजो स्कूल। इहे यकीन सां आउं चवां थो त इहो जेको हुननि जो नारो आहे सरकारी स्कूल पंहिंजो स्कूल, जेकॾहिं तव्हांखे तइलीम वठणी आहे त उहा तइलीम तव्हांखे प्राइवेट स्कूल मां मिली वेंदी, गवर्नमेंट जे स्कूल मां मिली वेंदी, हर जॻह तां मिली वेंदी, पर तरबियत जेका आहे उहा जेकॾहिं तव्हांखे ॿार खे जेकॾहिं तरबियत ॾियारणी आहे त उहा तरबियत सिर्फ़ु गवर्नमेंट जे स्कूल मां मिलंदी ऐं उन खां सवाइ तव्हांखे किथां न मिलंदी। ऐं जेको साईं तव्हांजो सुवालु आहे त असांजे ज़िले में 937 स्कूल हिन वक़्तु 937 सेंटर स्कूल जेके हली रहिया आहिनि, जिन में 247 गर्ल्स प्राइमरी स्कूल आहिनि ऐं उन खां सवाइ बाक़ी ॿिया जेके बि स्कूल आहिनि, कुझु मिक्स स्कूल आहिनि, कुझु ख़ालिस बॉइज़ स्कूल आहिनि। हिननि में जेके ॿार ज़ेर तइलीम आहिनि उहे ठट्टे ज़िले जा गवर्नमेंट जे स्कूलनि में जेके ॿार ज़ेर तइलीम आहिनि उन्हनि जी फिगर आहे 62,000 ॿार जेके आहिनि उहे असांजे हिन ज़िले में ज़ेर तइलीम आहिनि ऐं जेके गवर्नमेंट जे स्कूलनि में पढ़ी रहिया आहिनि। गवर्नमेंट जे स्कूलनि में जे नंढियूं सहूलियतुनि जूं नंढियूं ऐं वॾियूं तमामु घणी अणाहठ आहे। ख़ासि तौर ते जेको ॾिठो वियो त जेको तेज़ी सां उस्ताद रिटायर्ड थिए पियो, इहो असांजे लाइ तमामु घणो तकलीफ़ आहे ऐं नुक़सानकार बि आहे, छाकाणि त इन तेज़ी सां रिटायरमेंट जे करे काफ़ी स्कूल असांजा जेके से बंदि थियनि पिया, जिन जे करे ॿार जी पढ़ाई ऐं उहा सफ़र करे पई। हिन वक़्तु घणा स्कूल प्राइमरी बंदि हूंदा? मुंहिंजे ख़्याल में त ॾिसो, जेके स्कूल हींअर गवर्नमेंट जी जेका नई पॉलिसी हुई त उन पॉलिसी में जी इहो असांखे इहे हिदायतूं हुयूं त जेके स्कूल बंदि आहिनि उहे पासे वारे स्कूल में मर्ज करियो ऐं उन जेको वेझो हलंदड़ स्कूल आहे उन में उनखे मर्ज करे उन स्कूल खे सेंट्रल स्कूल जो नालो ॾियो। असां वटि 1500 स्कूल हुया, जिन मां असां जेके स्कूल मर्ज करे हाणे फाइनल फिगर जेका बीहारी आहे उहा 937 स्कूलनि जी फिगर बीहारी आहे। हिननि में जेका इनरोलमेंट आहे उन मुताबिक़ उस्ताद केतिरा जेके तव्हांखे घुर्बल आहिनि जेके अपॉइंट न थी सघिया आहिनि उहे हुजणु खपनि? मुंहिंजे ख़्याल में सही नमूने सां ऐं छाकाणि त जेकॾहिं अॻु वारी जेकॾहिं फिगर ते वञिजे थो 2-3 साल अॻु में
जॾहिं खां असांजा इहो कैंपस ऐं क्लस्टर स्कूल खां अॻु में जॾहिं सिर्फ़ु प्राइमरी स्कूल हुया तॾहिं असांजे ज़िले में 2700 उस्तादनि जूं पोस्टूं हुयूं। जॾहिं खां कैंपस ऐं क्लस्टर जो सिस्टम आयो त 600 पोस्टूं उन्हनि प्राइमरी जूं सेकेंडरी कढी ॾेई छॾियूं ऐं 2100 पोस्टूं असां वटि रहियूं। ऐं हिन वक़्तु 2100 मां असां वटि 1250 उस्ताद वर्किंग पोज़ीशन में आहे ऐं असां वटि कमु करे रहियो आहे। बाक़ी वेकेंट जेका पोज़ीशन आहे असांजी उहा तक़रीबन 900 जे क़रीब आहे। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे ठटे ज़िले अंदरि, ऐं ठटे ज़िले अंदरि जेके तइलीम जी जेका सूरत हाल आहे उहा ख़स्ता हाल इन करे बि आहे त हिते रुझान वॾो इशू आहे जेको सहूलियतुनि जो, जिते सहूलियतूं न आहिनि, जिते स्कूलनि में फर्नीचर आहे, इमारतूं आहिनि, बुनियादी सहूलियतूं उहे मैसर न आहिनि, उते टीचिंग स्टाफ वॾो सुवालिया निशान बणियल आहे। जीअं असां तइलीम खाते जे अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल करे रहियासीं, उते इहे बि सुवाल उथनि था त मयारी तइलीम न आहे। उनजो वॾो फैक्टर जेको आहे 40 खां 45-50% ताईं जेके स्कूलनि में जिते टीचर्स न आहिनि उते उन्हनि जी मॉनिटरिंग सही नथी थिए। काफ़ी खोड़ सारा इशू साम्हूं अचनि था, जंहिं करे सिविल सोसाइटी तइलीम खातो ऐं हितां जी इल्म दोस्त समूरनि धुरियुनि गॾिजी तइलीम खे में जागृता जे हवाले सां अॼु शानदार तइलीमी जागृता रैली कढी। इहो अहद वरजायो आहे त सरकारी स्कूलनि जी मालिकी कई वेंदी। अहिड़ी सूरत में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन सुजान धुरियुनि सां गॾोगॾु सरकार खे बि हरकत में अचणु घुरिजे, कम्यूनिटी सां गॾोगॾु सिंध हुकूमत खे ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे बि हरकत में अचणु घुरिजे त जीअं स्कूलनि में घुरिबल सहूलियतुनि जी फिरामी ऐं उस्तादनि जे मुक़ररी वारे मसइले खे हल कयो वञे ऐं स्कूलनि जी मालिकी कई वञे ऐं उन्हनि खे फंड्स SMC जा फंड उहे वधाए ॾिना वञनि त जीअं तइलीमी जेके सिरिश्तो आहे सरकारी उहो बहाल थी सघे। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोई, KTN न्यूज़ ठटो। शमसुर ऐं असांजे नूर ताई ऐं समूरनि उस्तादनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं जेके असांजे हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। साईं खे गुज़ारिश आहे त पाण स्टेज ते अचे, तव्हां दर्शन जी महिरबानी लख थोरा। साईं मीर उस्मान मेमन ऐं साणगढ़ असां मकरी हाई स्कूल जे समूरनि उस्तादनि जा समूरनि शागिर्दनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे प्रोग्राम शिरकत कई। असां साईं बयान हिन खां पोइ आउं गुज़ारिश कंदुसि, दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त थोरो मुख़्तसर नमूने सां पंहिंजो इज़ारे ख़्यालु कनि। असांजो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं सदाई करीम थे 2020 तइलीम जो ॾियारो मल्हाईंदड़ तमाम दोस्तनि खे लख लख मुबारकूं। अॼु तइलीम बाबति ॻाल्हाइण, तइलीम खे आम करणु, जेके ॿार स्कूलनि में नथा पढ़नि उन्हनि खे स्कूलनि में दाख़िल करणु खे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे जॾहिं सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ दोस्त तइलीम ख़ातिर उहे तव्हांखे भरपूर तरीक़े सां अमली कमु कंदे नज़र अचे। ऐं हीअ ठटे में जेके बि मेड़ाको मचायो आहे सभु दोस्त तहे दिलि सां मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि। ऐं अॼु ठटे ज़िले जो नालो जेकॾहिं त अॼु तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त हिते अहिड़ियूं स्कूलूं आहिनि जिन जूं 3-3 सालनि खां हुते SMC नथी अचे, सरकार तरफ़ां जिन खे रुपयो नथो मिले, उते बि उहे अमल